SHO SI जेको आहे हिकिड़ो ॿियो हाले फुटो आहे अंदरि बीठो आहे उन चुटकियूं वॼाए मूंखे एक्शन हाणी चयो आहे त अंदरि कमरे में अचु मूंखे अचे थी मुंहिंजी भेण खे बि अचे थी असां हिते पंहिंजे मसइलनि जे लाइ पंहिंजे बचनि जे लाइ आया आहियूं जा हिननि सां सुम्हण आया आहियूं जो मूंखे सॼी सिंध सुञाणींदी आहे मूंखे सॼी सिंध सुञाणींदी आहे पूरी आवाम सुञाणींदी आहे उहा असांजी इज़त बि कंदी आहे रिस्पेक्ट बि कंदी आहे मुंहिंजो नालो आहे सबा सहर ऐं जेका सो मुंहिंजी शादी ते लाइ ख़ासि करे सां सो मुंहिंजे कुझु माइटनि जा वरी मसइला वसइला हलनि पिया असांजे कोर्ट में जेको आहे सो केस बि हलियो पियो उन में असांजी प्रोटेक्शन बि वरितल आहे उन जे बावजूद बि जेको SHO अयाज़ अबड़ो साहब जेको मुंहिंजे मुड़ुस खे नाहक़ी केस करे मुंहिंजे माइटनि जे चवण ते मुंहिंजे अज़ीज़नि जे चवण ते इन्हनि सभिनि जे चवण ते उन ते नाजाइज़ी केस जे मथां केस करे केस जे केस मथां पियो करे तब असां कोन कुझियासीं असां चुप हुआसीं असां चयो ठीकु आहे असांजे माइटनि जे चवण ते आहे ठीकु आहे असां न कुझियासीं न कुझु असां चयो तव्हां पुछिजो IG सिंध दारेश जो साहब खां जंहिं मुंहिंजे हस्बैंड जे असांजे मसइले में हुन असांखे साथ ॾिनो हुयो हींअर बि हुनखे ख़बर आहे त ही मसइला मसाइल कोन असांजा नंढड़ा छोकिरा हा असांजा नंढड़ा छोकिरा हिकिड़ो मुंहिंजे ॾेरे जो पुटु ॿियो मुंहिंजो भाउ हिकिड़ो असांजे 12 सालनि जो आहे ॿियो मुंहिंजो आहे 18-19 सालनि जो आहे ठीकु आहे जामशोरी मां हैदराबाद कम सां पिया वञनि असां हुननि खे चयोसीं कम सां ठीकु आहे ॿारनि जे लाइ नंढड़ी मुंहिंजी अतड़ी आहे उनजे कम सां मां हिनखे मोकिलियो पिए मां चयो वञो हिननि खे चेकिंग दौरान खणी विया अथनि ऐं चवनि था स्कूटर ते हिननि खे मंशा कहिड़े बेवकूफ़ आहे जेको मंशा बाइक ते खणंदो कहिड़ो बेवकूफ़ आहे उहो मूंखे ॿुधाए हींअर असां पुलिस में आया आहियूं असां बीठा आहियूं हाले पोटो आहे हिकिड़ो जंहिंजो नालो आहे मुंहिंजे पोयां बैक साइड में वञे बि पियो हाले पोटो आहे जीअं आया आहियूं असां बदतमीज़ी कई अथई छो असां हिननि जा गेझो आहियूं या हिननि जा असां गुलाम हुयसि असां बदतमीज़ी कंदा छाजी बदतमीज़ी कंदा IG दारेश साहब खे आहे अपील मुंहिंजी त हिननि खे हटायो या त असांजे हल ठीकु आहे मुंहिंजो मुड़ुसु हुयो पहिरीं छा हुयो कुझु बि न हो हींअर मां हुनजे तरफ़ां क़ुर खणी शायदि ॾींदसि त मुंहिंजो मुड़ुसु हींअर अहिड़े कंहिं बि कमनि में कोन्हे को हीअ छा पुलिस वारा त ड्रामेबाज़ आहिनि पहिरें नंबर जा ऐं मां तव्हांखे सबूत थी ॾेखारियां मां DSP खे कॉल्स कयूं आहिनि ऐं DSP खे मां हा इहो बि आहे हिननि असांखां 4 लख जी घुर्ज कई जंहिंमें हे बिल्कुलु असां सां न घुर कई हे असांजा छोकिरा वधा आहिनि उन्हनि खे केॾीमहिल कंहिंखां फ़ोन पिया कराइनि केॾीमहिल कंहिंखां बि असां तव्हांखे 4 लख तव्हां ॾियो असां तव्हांजा छोकिरा 5 मिंटनि में छॾी था ही रुश्वत खोर ठीकु आहे असां चयो भाउ असां वटि एॾा पैसा आहिनि किथे जो असां तव्हांखे रोज़ 4 लख 5 लख किथां ॾींदासीं हिननि आख़िर 3 लख ते आया आहिनि जेके असां हिननि खे नथा ॾेई सघूं असां वटि कोन्हनि न असां का बि न ऐं हे तव्हां ॾिसी सघो था मां DSP खे कॉल कयनि DSP मूंखे चयो आहे इन ॻाल्हि जी इतला ई न आहे ऐं 5 मिंटनि में तव्हांखे असां कॉल था कयूं हिन जी असां सॼी रिकॉर्डिंग कई आहे जंहिंमें DSP हींअर ताईं असांखे को रिस्पॉन्स कोन ॾिनो आहे पुलिस असां ते हरूभरू धाबो धमको नथी करे सघे असां जीअं हिते अंदरि एंटर थिया आहियूं हिकिड़ो माण्हू हुते बीह करे सबा ते वार कयो उन ओॾी महिल बदतमीज़ी स्टार्ट कई उते ही ASI आहे या SHO आहे या DSP आहे भई ही पुलिस जेका आहे न जेका आवाम जे ख़ातिर हिते वेठी आहे पैसा कमाइण जे लाइ कोन वेठी आहे ठीकु आहे तव्हांखे असांखे मां अधा मुंहिंजी असांजी ॻाल्हि ॿुधो कान ॿुधंदासीं असां वकील पाण सां गॾु खणी आया आहियूं उन सां गॾु ॻाल्हायो आहे असां सां गॾु जेको माण्हू गॾु हुयो उन्हनि जा फ़ोन उछलिया आहिनि असां पोइ बि मां हिनखे चयो तूं रिलैक्स थी ॻाल्हायूं था रिलैक्स ॻाल्हाइण जो हुन माण्हू जो को बि अहिड़ो को इरादो कोन्हे हुनजो वसलो हले त उहो असांखे बि मारे ठीकु आहे इहो नाइंसाफ़ी आहे ॿारनि सां बि असां सां बि इहो कहिड़ो कानून आहे असांजो IG DIG सभिनि सां अपील आहे सॼी सिंध खां ही इंसाफ़ ते हिते अहिड़ा पुलिस वारा जेके रहंदा न औरत खे इंसाफ़ मिलंदो कंहिंखे बि न बिस्मिल्लाह रहमान रहीम मां SHO जामचरो अयाज़ अली हिकिड़ो नारियूं कुझु ख़ासि केली बिरादर सां बिलोंग कनि थियूं ऐं हुनजो जेको हस्बैंड आहे हिदायतुल्ला ख़ासि केली मल्टीपल्स FIR में असां वटि ऑलरेडी एब्सकॉन्डर आहे मंशात जी FIR में ऐं उहो मंशात में हिकु लिस्टेड माण्हू आहे ऐं अॼु बि उन्हनि जा कुझु रिलेटिव्स आहिनि जेके मंशात में ॿधा विया आहिनि जंहिंजे करे हू अची करे हिकिड़े क़िस्म जो पुलिस खे हंगामो करे हिकिड़ो प्रेशराइज़ करण जे लाइ कनि पिया ऐं असांजी हर वक़्तु मंशात जे रोकथाम लाइ कोशिशि रही आहे इंशाल्लाह उन में केरु बि केरु केॾो बि ड्रामो कंदो या केॾी बि इहे शयूं ठाहींदो प्रोपेगेंडा कंदो उन जी असां प्रेशर में कोन ईंदासीं असां पंहिंजो जेको कमु आहे उहो इंशाल्लाह जारी तारी रखूं अच्छा उन्हनि इल्ज़ाम आयो त जेके नौजवान गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि जी उमिरि जेका आहे ऐं नंढी आहे अंडर एज आहिनि उहे न उनजी उमिरि अंडर एज कोन्हे का हिकिड़ो ऑलरेडी उन्हनि FIR में नॉमिनेट रहिया आहिनि जंहिंजो प्रीवियस बि रिकॉर्ड बि आहे जेको तव्हांखे बि न वेंदो और मुख़्तलिफ़ अॻ में बि FIR में उनजो रिकॉर्ड रहियो आहे ऐं अॼु बि उन्हनि खां मंशात मिली आहे जिन ते बिल्कुलु कानूनी तरीक़े हू त कहिड़ो बि इल्ज़ाम लॻे जीअं जो मंशात में माण्हू बदिजे हुनजो हस्बैंड जेको आहे मंशात फ़रोश हुजे हेतिरनि केसनि में ऑलरेडी घुरबल हुजे उहो त कहिड़ो बि इल्ज़ाम लॻे जे ख़िलाफ़ु FIR थी वई आहे
नाला छा आहिनि हुननि जा? हिकिड़े जो नालो आहे माजिद खासकेली ऐं हिकिड़े जो नालो आहे एजाज़ बल्ला।